तो नाज़रीन ख़ुशी जी ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त पंवर इतिहाद जो मरकज़ी अॻवान वली मोहम्मद पंवर शादीअ जे बंधणनि में ॿधिजी वियो। दावत वलीमा जी पुरवकार तक़रीब शिकारपुर वेझो ॻोठ खैनू खान जाफ़री में थी गुज़री, जंहिंमें पंवर इतिहाद जे मरकज़ी अॻवान बख्शल खान पंवर, प्यार अली पंवर, डॉक्टर नियाज़ पंवर, बलोचिस्तान का अज़ीज़ गुल पंवर, सचाई न्यूज़ जो डायरेक्टर कमांडो पंवर, वडेरो नसीम खान पंवर समेत सिंध जे कुंड कुड़श मां सवें मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं रिश्तेदारनि वॾे अंग में शिरकत कई ऐं घोट वली मोहम्मद पंवर खे कंढियूं पराए शादीअ जूं मुबारकूं ॾिनियूं।